बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला मुहम्मदिन व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन अम्मा बादु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम सामीन, असां फ़कीर या इलाही तू अमीर आहीं, असां सरापा न्यास तू बेनियास आहीं, असां कशकोले गदा आहियूं तू दस्ते अता आहीं। जाम छुलकंदा रहनि, रहमत जा दरवाज़ा खुलंदा रहनि, नसीमे करम हलंदी रहे, दिल जा गुंचा खुलंदा रहनि। या दाफ़े अन निकम या ज़ल जूदे वल करम, कतरे खां पुछो ज़र्रे खे बि चीरे ॾिसो, कुल खे टोड़े ॾिसो, सितारे खां पुछो रेत जे ज़र्रे खां सहरा ताईं, कतरे खां दरिया ताईं, गुल खां गुलिस्तान ताईं, सितारे खां कहकशां ताईं, मकान खां ला मकान ताईं, जंहिं जंहिं शइ जे में वजूद शुहूद आहे उहो अलीअ जो सदको, पंजतन जो सदको आहे। जंहिंजे करे कतरे खां पुछूं था त उन जी बि इहा ई इल्तिजा, ज़र्रे खे चीरे ॾिसूं था त उन जी बि इहा ई सदा, गुल खे टोड़े ॾिसूं था त इहा ई निदा, जंहिं सितारे खां पुछूं था त इहा ई मुदा आहे। हर सुबुह ऐं शाम करण वारे खां ज़्यादा अफ़ज़ल अली इब्ने अबी तालिब आहिनि, हर सवार ऐं प्यादल वारे खां ज़्यादा शुजा अली इब्ने अबी तालिब आहिनि। अलीअ जी शुजा एतिरी मारूफ़ ऐं मशहूर आहे जो कंहिं चयो या अली बग़ैर ज़िरह जे वञी रहिया आहिनि त अली अलैहिस्सलाम मुड़ी करे फ़रमायो त या अली, फ़रमायो त अली मौत ते किरे या मौत अलीअ ते अचे, या अली खे मौत जी परवाह न आहे। पाण पंहिंजे ख़ुतबे में हिकु मक़ाम ते ॿियो दफ़ो फ़रमायूं अनसु बिल मौत बेसदिए उम्मी, ऐं इन खां पहिरीं हिकु ॿियो जुमिलो फ़रमायूं मुंहिंजे सब्र ऐं मुंहिंजे तहमुल ते माण्हू छा चवंदा, इन अकुल यकूलू हरस अलल मुल्क व इन अस्कुत जज़अ मिनल मौत। चिप कंदसि चवंदा त शायदि उमिरि चबीर थी वई आहे, उमिरि वॾी थी वई आहे, जंहिंजे करे हाणे ख़ामोश थी विया आहिनि, ऐं जेकॾहिं चिप कयमि त चवंदा मौत खां ॾिनो आहे। पर इहे सभु शयूं आऊं इन्हनि जे मथां गुज़री चुको आहियां, जंहिं दुनिया ऐं जेकॾहिं कुझु चवंदुसि चवंदा हरीस थियो आहे, इन्हनि सभिनी जे मथां गुज़री चुको आहियां जंहिं दुनिया खे 3 तलाक़ूं ॾिनियूं हुजनि, उहो सो ग़ैरी कंहिं ॿिए खे धोखो त ॾेई सघे थी, अली इब्ने अबी तालिब खे धोखो नथी ॾेई सघी। अनसु बिल मौत, उन में फ़रमायूं त अलीअ खे मौत सां उन्स एतिरो आहे जो माउ खे जेको ॿार खे माउ जे सीने सां हूंदो आहे उन खां ज़्यादा आहे, छो जो माउ जे सीने सां ॿार जो प्यार जेको आहे सो वक़्त ऐं हालात ऐं उमिरि जे हिसाब सां हिकु तरफ़ थी वेंदो आहे, लेकिन अलीअ जो ख़तमु नथो थी सघे। इन जे लाइ अली इब्ने अबी तालिब जी उहा शुजा आहे जो मौत जे पंजा आज़माई में मौत जे सख़्तियुनि में घुसिजी वेंदा हुया, ऐं शुजा अली इब्ने अबी तालिब जी ज़ात आहे। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।